अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दाद न्यूज़ में भली कार आया दानिश कुश्का जैसी मौजूद आयूँ बहावलपुर के गोट मुरीद बबर में जिते सेवण में गुज़िरियल रात 4 बजे हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। दादू प्रेस क्लब जो सीनियर मेंबर जो फारूक बबर उन पुट मासूम 13 साल अब्दुल करीम बबर जो लाश हथायो जैसे सिविल अस्पताल सेवण मुंतक़िल कयो वियो जैसां जो हींअर उनकी तदफ़ीन कई पई वञे जो नीगर फोत थियो है। हिते नीगर जे फोती नीगर जे वाल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे, छा मौक़िफ़ आहे। उते नीगर मदरसे में दीनी तालीम हासिल कंदो हुयो जिते राति इहो वाक़ियो आयो सेवण जो जेको आहे सो मदरसो हुयो जिते उहो 3 महीननि खां ज़ेर तालीम हुयो ऐं राति उनजो कोठे तां किरियल लाश हथायो आहे जंहिंखे सेवण अस्पताल मुंतक़िल कयो वियो जितां पोस्टमार्टम ऐं DNA जी रिपोर्ट बाद उहो जेको लाश हो वारसनि हवाले कयो वियो जेके खणाए हिते अबाणे ॻोठ मुरीद बबर में पहुता विया जिते हींअर असीं उते क़ब्रिस्तान में मौजूदु आहियूं। जेको फोती नौजवान नीगर जे अबाणो क़ब्रिस्तान आहे उते उनखे मिटी मां हवाले कयो वियो आहे सवे आल नकिन सबबि। ऐं हिते शहरियुनि समाजी वर्करनि हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ सहाफ़िन सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई आहे। उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जेको गुजरात बणियल नौजवान जो क़त्ल आहे उन में इन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। कल्ह मूं 5 बजे 5:15 बजे अब्दुल करीम मुंहिंजो नंढड़ो जेको 13-14 साल जो आहे टोंडी ते दावत ॻोठ में आहे। कल्ह ॻोठां अची वियो शाम जो मां 5 बजे मानी बानी गॾु खाई मां वञी वेगन ते विहारियो आहे। वेगन ते बि जेको आहे ड्राइवर आहे उहो मुंहिंजे जान पहचान वारो उन अॻियां विहारियो अथसि वञी लथो आहे। मदरसे वियो आहे माना तक़रीबन 6:45 ताईं मदरसे पुॼी चुको आहे। मदरसे पहुचण खां पोइ मां फ़ोन कईमांसि झुड़ो बरसाति जी मौसम हुई त हुन सां राब्तो मुंहिंजो न थी सघियो आहे। राब्तो न थियण जे करे साईं एहसान आहे उते जेको सो पढ़ाईंदो आहे तालिब इल्मनि खे जेके आलिम जो कोर्स कनि था। मुंहिंजो नंढो आलिम जो कोर्स करे पियो उते पाण बि कंहिं मदरसे वारनि मूंसां राब्तो न कयो। मूं जेॾीमहिल पुछियो सुबुह जेॾीमहिल मूंखे कंहिं ॿियनि इतलाह ॾिनो त तव्हांजो नंढड़ो सेवण मदरसे में पढ़ंदो आहे उनजो लाश सिविल अस्पताल सेवण में पियो आहे त मुंहिंजी त ज़मीन पेरनि मां निकिरी वई। मूंखे त परेशानी थी वई। पोइ फ़ोन मूं कई आहे मदरसे में त उन्हनि ॿुधायो त तव्हांजो नंढड़ो मस्जिद जी दीवार छित मां किरियो आहे जेको हेठि सलवार बि न पातल अथसि। त उन मां ॾिसो न डाउट आहे त नंढड़े खे सलवार न आहे पातल। मां हिकिड़ी सुठी जॻह ते छॾियो त मुंहिंजो पुटु आलिम थिए। मुंहिंजी पीउ मां जी ख़्वाहिश हुई असां सभिनी जी त ॾाॾी अम्मा जी त माना असांजो सुठी जॻह तां हिकिड़ी सुठी तालीम हासिल करे ऐं घर अचे। 3 महीना थिया आहिनि जेको सो मदरसे में सुठी तालीम वठण लाइ छॾियो त 3 महीने में मूंखे मुंहिंजे नंढे लाश मिलियो आहे। सो बि माना उतां जेको सो किराए वियो आहे या उनखे हिरासा कयो आहे या ज़बरदस्ती कुझु थियो आहे उन पंहिंजे बचाइण जे करे पाण खे मारियो आहे छा आहे या इन्वेस्टिगेशन थिए। मुंहिंजी अपील आहे जेका असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध DIG हैदराबाद SSP जामशोरो ऐं ॿियनि वसवारनि खे जेके त सही तहक़ीक़ करे जेको सही जेका रिज़ल्ट आहे उहा मिले त थियो छो छाजे करे थियो सलवार छो को नंढड़े पातल हुई। हाणे मदरसे जी इंतिज़ामिया आयो आहे चए थी साईं हीअं हूअं ॿिया 3 ॻाल्हि फिराए थी उहा त वधीक ख़ुदा खे ख़बर आहे। DNA बि कराई आहे ऐं जेको सो इहो पंहिंजो पोस्टमार्टम बि थियो आहे। उन खां बाद में हाणे जेको रिपोर्ट ईंदी रिपोर्ट मां त नंढड़े खे जेको थियो आहे न त माना हीअ हिरास में भॻो आहे या कंहिं जेको नाजाइज़ी जी कोशिशि थींदी आहे जीअं उहा हिन सां थिए पई जंहिंजे करे भॼी करे वञी किरियो आहे। जेके सलवार न आहे पातल ऐं माना धक रड़ा साड़ा ॿिया अथसि जेके मेन मेजर जीअं ॼंगु भॻल अथसि ॿाहूं भॻल अथसि मथे में मेजर धक अथसि। उन खां अलावा गोॾनि ते रड़ा साड़ा अथसि ॿिया जेके उन मां इहो आहे त हिन सां कुझु थिए पियो या छा पियो थिए। जेको मदरसे वारा ॿुधाइनि पिया त ग़लति सोबत में हुयो या नशो इहा ग़लति इल्ज़ाम आहे। हलो जेको मदरसे वारा ॿुधाए थो आइस सेवण में आहे ई कोन। उतां जे ॿार जो सदर रफ़ीक डाहिरी आयो ॿी उतां जूं सोशल सियासी समाजी सेवण जूं जेके तनज़ीमूं आयूं जिन्हनि वटि चयो त सेवण में आइस जो को कॉन्सेप्ट कोन्हे। चलो सिगरेट पीअण सिगरेट को नशो न आहे। मां त सिगरेट पींदे 4 साल जे ॿार 5 साल जे ॿार खे बि ॾिठो आहे सिगरेट पींदे। उन में नशे में सिगरेट पीते छा वञी उहो एॾो नशो थी वियो जो वञी छित मां किरंदो पाण खे मारींदो ते सलवार न पातल हुजे। इहा त मदरसे जी मौक़ हुजे। पुलिस जी जांच मां मुतमिन न आहियां। मुतालिबो आयो आहे त जेका असांजे जमायत इस्लामी दावत इस्लामी जा मदरसा आहिनि फीज़ान मदीना वॾा सोर्स बिल आहिनि पाकिस्तान पूरे में ताक़तवर नेटवर्क आहिनि जो थी सघे पुलिस प्रेशर में अची वञे उतां जो जेको अस्पताल इंतिज़ामिया आहे सभु उन्हनि जे प्रेशर में अची करे जेका हुननि जा मौक़िफ़ उन्हनि खे इज़त ॾेई करे माना जेको मुंहिंजो नौजवान पुटु 13 सालनि जो लाश आहे मिलियो जेको माना जेको कपिड़ा न आहिनि उनखे त उहो त पोइ माना मूंसां नाइंसाफ़ी थींदी। ऐं इहो ॿियनि वालदेन नाल मुंहिंजो मैसेज आहे त इन जे लाइ मूंसां सभु
सहाफ़ी समाजी सियासी सभु जेके बि आहिनि इन में तावन कनि ऐं जेको सो हिन खे कैफ़रे किरदार ताईं पुॼाइनि थी इहा केॾीमहिल हक़ीक़त थियो ऐं तव्हां 4 बजे केॾीमहिल इतला मूंखे इतला ॾिनो ई न आहे मदरसे वारनि मूंखे इतला न ॾिनो आहे मूंखे उते को अस्पताल में रिंद आहिनि मुंहिंजे पाड़े जा एडमिट आहिनि उन्हनि मुंहिंजे पाड़े में सुञाणींदा आहिनि असांजे नंढड़े खे त केॾीमहिल चयूं? मूंखे 6:35 में दर खड़कियो आहे सुबुह जो वाक़ियो 4 बजे थियो? वाक़ियो 4 बजे थियो आहे उन खां 3 कलाकनि में तव्हांखे कंहिं मुंहिंजो नंबर सभिनी वटि नंबर आहे तालिबनि वटि उतां जे मौज़न वटि उतां जे जेको आलिम आहे असांजो एहसान सोलंकी साहिबु जेको पढ़ाए उन वटि मुंहिंजे नंढड़े जी मोबाइल आहे जेको मुंहिंजी रिसीव न थी आहे राति बि न थी आहे इंतिज़ामिया न ॿुधायो? इंतिज़ामिया मूंखे न ॿुधायो आहे उन मां तव्हांखे छा थो लॻे? हाणे इन मां ॾिसो वधीक तव्हां ॿुधायो त सलवार लथल अगरि छित तां ॿार किरे थो त छा में हू छो किरियो कहिड़े हिसाब सां किरियो केरु आयो वियो आहे छा थियो आहे इहो त वधीक तहक़ीक़ थींदी अलाह कंदो बेगुनाह मुंहिंजो पुटु नंढड़ो शहीद थियो आहे 13 सालनि जो असांजी त माना दुनिया उजड़ी वई आहे जेका इंशा ताला बेगुनाह उन्हनि जे गुनाहगार आहिनि जेके जवाबदार आहिनि अलाह कंदो घणा ॿार? ज़ाहिर थींदा मुंहिंजा 2 नंढड़ा माना हीअ त 3 नंढड़ा आहिनि 3 नंढड़ियूं मूंखे घर में त कोराम मची वियो आहे सॼो घरनि महिल सम्झो था दुनिया ई बिगड़ी वई आहे सॼी जेसिताईं अलाह कंदो सब्र असांखे बि ॾींदो ऐं जेको सो इंसाफ़ बि थींदो इंशा ताला साईं फारूक खे बि आकी ॾुख आहे हिननि जो नंढड़ो हुयो लेकिन असांजो बि क़िस्म जो नंढड़ो बि हुयो असांजो भाउ बि हुयो ऐं मां उन मदरसे जो प्रिंसिपल आहियां लेकिन डे में मां छुटी थियुमि मुंहिंजा एम ए जा पेपर हलनि पिया हफ़्ते जी छुटी ते घर हली वियुमि चऊं त साईं नशो कंदा हुआ मूं वटि 3 महीना रहिया आहिनि मां उन्हनि खे ॼाणा थो सुठे तरीक़े सां अहिड़ी का ॻाल्हि न आहे नशे वग़ैरह जी का अहिड़ी सूरत हाल न आहे बाक़ी इहो आहे तहक़ीक़ात में असां साईं सां गॾु आहियूं माण्हू अगरि अलाह न करे ज़्यादती वग़ैरह जेको मामिलो थियो आहे जेको माण्हू मुलविस आहे असां हथ मां पकिड़े करे उहो माण्हू ॾींदासीं साईं यकीनन अब्दुल करीम जी जेकी मौत आहे इन जे पोयां मुबहम जेको आहे सो इशारा मिलनि था त हिकु त इहो नेचुरल मौत न आहे ऐं जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त उन में इहो ई लॻे थो त शायदि हुन सां जेको आहे सो अब्यूज़ बि करण जी कोशिशि कई वई आहे ऐं हुनखे ज़ोरी मथां धिको ॾिनो वियो आहे असीं चाहियूं था त प्रॉपर अंदाज़ में सेवण पुलिस जेको आहे सो हिन मामले खे इन्वेस्टिगेट करे ऐं वालदेन जे तरफ़ां जेके बि तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे सो मद्देनज़र रखे जेको आहे इन्वेस्टिगेशन करणु खपे ऐं मदरसे जे हवाले सां उतां जो जेको प्रॉपर मेंटेनेंस आहे जेको रजिस्टर आहे ऐं इवन उते जेके जेको आहे सो दावत जे हवाले सां जेके अचनि था तबलीग वारा उन्हनि जो बि रिकॉर्ड जेकॾहिं मद्देनज़र रखंदे इनखे चेक कयूं त वधीक बहितर आहे नंढी उमिरि जे ॿारनि सां जेके बि सिंध जे अंदरि ज़्यादतियूं थियनि थियूं असीं उनजी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं हुकूमत सिंध खां वज़ीर आला खां IG सिंध खां मुतालबो कयूं था त हिन नंढड़े मासूम सां जेको कुझु बि थियो आहे उहो जेको आहे सो उन्हनि खे जेको आहे सो सरेआम जेको आहे ज़ाहिर कयो वञे ऐं हुन में मुलविस जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे कैफ़े किरदार पहुचाए वञे ऐं उन जे ख़िलाफ़ु कानूनी जेको आहे सो सख़्तु कार्रवाई कई वञे उनखे 16 फ्रैक्चर लॻा पिया आहिनि 16 धक आहिनि 16 धकनि में हुतां जेको किरे थो त 1 2 3 धक लॻनि ॿाह भॼे टंग भॼे 16 धक आहिनि मथे में आहिनि टंगुनि में आहिनि ॿाहुनि में आहिनि जिथे किथे सलवार बि लथल आहे सलवार छो लथी सलवार त हुई कान वरी हिननि ॿी पाराई आहे सलवार ऐं हूअ सलवार किॾे वई उहा वरी पोइ हुननि खई आहे अंदरि वाश वाक़ियो कयो वियो आहे पेश न आयो आहे वाक़ियो कयो वियो आहे ॼाणी वाणी कयो वियो आहे 6 महीना अॻु में पढ़ंदड़ ख़ुशि थींदी खिलंदे खेॾंदे वियो आहे पीउ छॾे आयो अथसि उते जेको मदरसे जे इंतज़ार जे करे असांजे ॻोठ खां बहालपुर 3 किलोमीटर आहे त पंधु वियो आहे त मां मदरसे टाइम में वञा उहो कीअं उते पाण खे ख़ुदकशी थो करे जेको शौक़ु सां स्कूल वञे मदरसे वञे उहो कीअं पाण खे मारींदो उते हिन सां नाजाइज़ी कई वई आहे हिन खे मारियो वियो आहे थी सघे हिनखे हेठि मारे पोइ मथां उछलियो वियो आहे असांजी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे चीफ जस्टिस पाकिस्तान खे इल्तिजा आहे इंसाफ़ कई वञे
जी बिल्कुलु तव्हां 13 साल मासूम निगर जेको सेवण जे मदरसे में दीनी तालीम हासिल कंदे जेको फोत थी वियो आहे उनजे वारसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं जेको मदरसे में पढ़ंदो उतां जे इंतिज़ामिया जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी सिविल सोसाइटी जा जेके नुमाइंदा हिते निगर जे जनाज़े नमाज़ में शिरकत कई ऐं जिन्हनि कब्रस्तान में उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त निगर जे फोत थियण जो जेको आहे सो आला सतह ते जांच कराई वञे ऐं जेके हक़ीक़तूं आहिनि उहे साम्हूं आंदियूं वञनि ऐं जेके मुलविस आहिनि कुते अमल में उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं मासूम निगर जेको फोत थी वियो आहे उनजे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश कुश्क दादू।